मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 9 हिस्सो पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज़ MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्ला महर। तो प्यारा ॿारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 8 जेको आहे उहो कंप्लीट कयोसीं ऐं उन जो जेको लास्ट टॉपिक हुयो उहो हुयो पावर। ऐं उन खां बाद में हींअर असीं शुरू करे रहिया आहियूं उन जी एक्सरसाइज़, जंहिंजो पहिरियों सेक्शन आहे सेक्शन ए ऐं उन में असां सॉल्व कंदा आहियूं मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, जंहिंखे असां चवंदा आहियूं MCQs। सभ खां पहिरीं जेको हिते MCQs ॾिनो वियो आहे उन जी स्टेटमेंट में चवे थो, इफ फोर्स ऑफ 6 न्यूटन displaces an object 2 meter in the direction of force, then work done will be। हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे, चवे थो जेकॾहिं असां 6 न्यूटन जो फोर्स कंहिं ऑब्जेक्ट ते लॻायूं ऐं उहो ऑब्जेक्ट 2 मीटर जेको आहे त पंहिंजो डिस्प्लेसमेंट कवर करे थो इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, यानी फोर्स वारी डायरेक्शन में 2 मीटर जेको आहे डिस्प्लेसमेंट कवर करे थो, त चवे थो त उन ऑब्जेक्ट वर्क केतिरो कयो इहो असांखे ॿुधायो। तो हिते कुझु ऑप्शन ॾिना विया आहिनि। ऑप्शन ए आहे असां वटि 0 वर्क, ऑप्शन 2 आहे 12 जूल वर्क, ऑप्शन सी आहे 3 जूल वर्क ऐं ऑप्शन डी आहे बी ऐं सी यानी 12 ऐं 3 जूल। सो प्यारा वारो, बेसिकली ही जेको असां वटि MCQs आहे इहो आहे हिकिड़े क़िस्म जो न्यूमेरिकल, ऐं इनखे असां न्यूमेरिकल जे बेसिस ते सॉल्व कंदासीं। सो इन जे लाइ सभ खां पहिरीं असां ठाहींदासीं डेटा। तो डेटा में छा छा असांखे मिलियल आहे? पहिरियों मिलियल आहे असांखे जेको फोर्स आहे जेको आहे उहो आहे 6 न्यूटन। उन खां पोइ असांखे डिस्टेंस मिलियल आहे 2 मीटर ऐं उन खां बाद में असांखे मालूम करणो आहे वर्क। ठीकु आहे, सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था असां। तो वर्क जो असां वटि जेको फार्मूलो आहे उहो असां पढ़ी आया आहियूं, उहो आहे असां वटि W = फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। हाणे हिन फार्मूले में असां वैल्यू पुट कंदासीं। फोर्स मिलियल आहे असांखे 6 न्यूटन ऐं डिस्प्लेसमेंट आहे 2। हाणे इन ॿिन्ही खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 12 जूल। ठीकु आहे, हाणे असां हिते ऑप्शन में ॾिसंदासीं त छा ऑप्शन में 12 जूल आहे। तो ऑप्शन बी में असां वटि हिते 12 जूल आहे। तो असांखे जेको आहे हिते करेक्ट ऑप्शन मालूम थी वियो जेको आहे ऑप्शन बी यानी 12 जूल। ठीकु आहे, उन खां बाद में जेको आहे नेक्स्ट MCQ जे तरफ़ हलूं था। उन में चवे थो, if a body of mass 1 kg is moving with velocity of 1 meter per second, then kinetic energy of the body will be। तो बेसिकली ही जेको MCQs आहे ही बि असांजो न्यूमेरिकल आहे ऐं हिन में चवे थो जेकॾहिं हिकु बॉडी आहे ऐं उन जो मास आहे 1 किलो ऐं उहा मूव करे थी 1 मीटर पर सेकंड जी वेलासिटी सां, त उन बॉडीअ जी काइनेटिक एनर्जी छा थींदी। तो इन जे लाइ असांखे ऑप्शन कुझु ही ॾिना अथई जेको आहे 10 जूल, 0.5 जूल्स ऐं 2 जूल्स, उन खां पोइ 1 जूल। ठीकु आहे, हाणे बेसिकली हिनखे बि असां सॉल्व कंदासीं न्यूमेरिकल जे पॉइंट ऑफ व्यू खां। त सभ खां पहिरीं डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में असांखे मिलियल छा आहे, हिकु मिलियल आहे मास 1 kg ऐं वेलासिटी आहे 1 मीटर पर सेकंड। मालूम करणी आहे असांखे काइनेटिक एनर्जी। सो प्यारा ॿारो, सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था ऐं असांखे ख़बर आहे त काइनेटिक एनर्जी जो जेको फार्मूलो आहे उहो आहे काइनेटिक एनर्जी = 1/2 mv²। ऐं ही असां उन में वैल्यू पुट कयासीं, यानी ही असांजो 1/2 कांस्टेंट रहंदो ऐं मास असां वटि 1 आहे ऐं वेलासिटी बि 1 आहे। 1 जो स्क्वायर कंदासीं साॻियो 1 थींदो ऐं 1 खे 1 सां मल्टीप्लाई कयूं ऐं उन ॿिन्ही खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं त असांजो जवाबु छा ईंदो, सिर्फ़ु 1/2 ईंदो। तो 1/2 खे असां हिन तरीक़े सां बि लिखंदा आहियूं 0.5। ठीकु आहे, तो हिते असां ॾिसंदासीं त हिते असां वटि ऑप्शन में 0.5 जूल जो ऑप्शन आहे। तो असां वटि हिते ऑप्शन बी आहे 0.5 जूल, यानी हिते असांजो जेको करेक्ट ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन बी 0.5 जूल। ठीकु आहे, उन खां पोइ थर्ड MCQ जे तरफ़ हलूं था। हिन में चवे थो, इफ अ मशीन परफॉर्म्स 20 जूल ऑफ वर्क इन 10 सेकंड देन इट्स पावर इज। हाणे चए थो जेकॾहिं हिकु मशीन आहे ऐं उहा पंहिंजो कमु परफॉर्म करे थी 20 जूल जेको आहे 10 सेकंडनि में, त उन जो पावर छा थींदो। उन जे लाइ असांखे ऑप्शन ॾिना विया आहिनि 200 वाट, 20 वाट, 2 वाट या 0.2 वाट। तो प्यारा ॿारो, ही जेको
MCQs आहे इहो बि असांजो न्यूमेरिकल आहे, सो हिनखे बि असां न्यूमेरिकल जे पॉइंट ऑफ व्यू खां सॉल्व कंदासीं। तो सभ खां पहिरीं डेटा ठाहीसीं। डेटा में असां वटि छा छा आहे, उहो आहे वर्क जेको आहे 20 जूल आहे, उनखां पोइ टाइम 10 सेकंड आहे, मालूम छा आहे करणो पावर। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। तो हींअर असां पावर जो फार्मूलो पढ़ी आयासीं जेको हुयो वर्क अपॉन टाइम, ठीकु आहे। तो हिते असां वर्क जी जॻह ते 20 रखियोसीं ऐं उनखां बाद में टाइम जी जॻह ते असां हिते 10 रखियोसीं, ठीकु आहे। हाणे 20 डिवाइड बाय 10 कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो पावर इज इक्वल टू 2 वाट, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हिते असां ॾिसंदासीं त छा असांजे ऑप्शन में 2 वाट आहे। सो असां वटि हिते सी ऑप्शन में 2 वाट जो ऑप्शन मौजूदु आहे, यानी हिकु मशीन हुई जेका 20 जूल कमु करे पई 10 सेकंडनि में, त उनजो जेको पावर हुयो उहो हुयो 2 वाट, ठीकु आहे। उनखां बाद में हाणे असां हलूं था वरी MCQ चौथे जे तरफ़, ऐं उन में चवे थो अ बॉडी ऑफ मास 1 kg इज लिफ्टेड थ्रू a height of 1 meter, the energy possessed in the body will be। हाणे चवे थो हिकु बॉडी आहे जंहिंजो मास आहे 1 kg ऐं उनखे असां कंहिं हाइट ते खणी था वञूं ऐं उहा हाइट आहे 1 मीटर। मतिलबु जंहिं हाइट ते असां खणी था वञूं उहा हाइट घणी आहे, 1 मीटर आहे, ठीकु आहे। चवे थो त उन हाइट ते उन बॉडीअ में केतिरी एनर्जी हूंदी, उन में पजेस कंदी, ठीकु आहे। तो बेसिकली हिते जेका ॻाल्हि करे थो उहा करे थो जेका पोटेंशियल एनर्जी जे बारे में, ठीकु आहे। छो त असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त पोटेंशियल एनर्जी जेका हूंदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे, उहा हूंदी आहे स्टोर्ड एनर्जी जॾहिं असां कंहिं बि ऑब्जेक्ट खे कंहिं हाइट ते खणी वेंदा आहियूं, ठीकु आहे। तो इन जे लाइ असांखे हिकिड़ी पॉइंट बि ॾिनी, चए थो त कंसीडर G इज इक्वल टू 10 मीटर सेकंड इनवर्स स्क्वायर, ठीकु आहे। त हिते असां ग्रेविटी जो वैल्यू जेको आहे उहो 10 करे खणंदासीं, ठीकु आहे। ऐं हिते ऑप्शन ॾिना अथई असां वटि 1 जूल, 10 जूल ऐं 100 जूल, उनखां पोइ जेको आहे 1000 जूल, ठीकु आहे। हाणे ही बि असांजो बेसिकली न्यूमेरिकल आहे ऐं हिनखे बि असां उन हिसाब सां सॉल्व कंदासीं। तो डेटा ठाहीसीं। डेटा में असांखे छा छा मिलियल आहे, मास आहे 1 kg ऐं हाइट आहे 1 मीटर ऐं असांखे पोटेंशियल एनर्जी मालूम करणी आहे। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। तो पोटेंशियल एनर्जी जो जेको फार्मूलो आहे उहो आहे PE इज इक्वल टू mgh ऐं उनखां पोइ हिते असां जेको आहे इन में इहे वैल्यू रखियासीं। मास आहे 1 ऐं G आहे 10, उनखां पोइ H आहे असां वटि 1, ठीकु आहे। हाणे इन सभिनी खे पाण में सॉल्व कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 10 जूल, ठीकु आहे। हाणे हिते असां ॾिसंदासीं ऑप्शन में त असां वटि ऑप्शन में छा 10 जूल जो ऑप्शन मौजूदु आहे। तो प्यारा ॿारो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हिते असां वटि ऑप्शन जेको बी आहे उहो 10 जूल मौजूदु आहे, यानी जेकॾहिं हिकिड़ी बॉडी आहे उनजो मास 1 kg आहे ऐं उनखे असां 1 मीटर हाइट ते खणी था वञूं त उन में जेका स्टोर्ड एनर्जी थींदी, यानी पोटेंशियल एनर्जी जेका उन में स्टोर थींदी उहा थींदी 10 जूल, ठीकु आहे। उनखां बाद में 5 MCQ जे तरफ़ हलूं था। उन में चवे थो द एनर्जी रिलीज्ड ड्यूरिंग फिशन और फ्यूजन रिएक्शन इज कॉल्ड। चए थो अगरि जेकॾहिं फिशन या फ्यूजन रिएक्शन जे दौरान एनर्जी जेका रिलीज थींदी आहे असां उनखे छा चवंदा आहियूं। उहा असांजी सोलर एनर्जी हूंदी आहे, उनखे जियोथर्मल एनर्जी चइबो आहे, उनखे टाइडल एनर्जी चइबो आहे, या उनखे न्यूक्लियर एनर्जी चइबो आहे। तो प्यारा ॿारो असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त जेका फिशन या फ्यूजन रिएक्शन जे तहत जेका एनर्जी रिलीज थींदी आहे एटम मां, उनजे न्यूक्लियस मां, तो उनखे असां चवंदा आहियूं न्यूक्लियर एनर्जी, यानी ऑप्शन डी जेको आहे उहो असांजो करेक्ट ऑप्शन आहे, ठीकु आहे। उनखां बाद में नेक्स्ट असां MCQ जे तरफ़ हलूं था। उन में चए थो विच इज द रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी। चए थो हेठियनि मां, ही असां वटि कुझु ऑप्शन ॾिना अथई, हिन में चवे थो त हेठियनि मां कहिड़ो एनर्जीअ जो जेको सोर्स आहे उहो बार बार यूज़ थियण वारो आहे, ठीकु आहे। हाणे रिन्यूएबल एनर्जी सोर्स असां उनखे चऊं पिया जंहिंखे असां बार बार यूज़ करे सघूं। सो ऑप्शन ए में चए थो सोलर एंड विंड, ऑप्शन बी में चवे थो कोयल, ऑप्शन सी में नेचुरल गैस एंड ऑप्शन डी में पेट्रोलियम। तो प्यारा ॿारो जेकॾहिं तव्हां हिननि ऑप्शन खे ॾिसंदव त कोयले खे बि असां हिकु दफ़ो साड़े वेंदासीं त ॿीहर इस्तेमालु न करे सघंदा आहियूं, नेचुरल गैस खे बि हिकु दफ़ो असां यूज़ कंदासीं त ॿीहर यूज़ न करे सघंदासीं, ऐं पेट्रोल बि 1 टाइम यूज़ कंदासीं, ॿीहर हुनखे यूज़ न करे सघिबो आहे, ठीकु आहे। तो हिते बाक़ी असां वटि जेको ऑप्शन बचो उहो बचो असां वटि सोलर एंड विंड, यानी सिज वारी तवानाई ऐं हवा वारी तवानाई जेका हूंदी आहे उनखे असां बार बार यूज़ करे सघंदा आहियूं, ठीकु आहे। सो उनखां बाद में 7 MCQ जे तरफ़ हलूं था। उन में चवे थो द रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट इज कॉल्ड। चवे थो रेशो जेको आहे उहो आउटपुट ऐं इनपुट जो उनखे छा चवंदा आहियूं असां।
उनखे एनर्जी चइबो आहे, वर्क चइबो आहे, पावर चइबो आहे या एफिशिएंसी चइबो आहे। तो प्यारा ॿारो हींअर ई मां तव्हांखे रिसेंटली पढ़ाए आयो आहियां त आउटपुट टू इनपुट जो जेको रेशो हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं एफिशिएंसी। ठीकु आहे। उनखां बाद में हाणे असां हलूं था एमसीक्यूज़ 8 तरफ़। उन में चवे थो वर्क डन पर यूनिट टाइम इज कॉल्ड। तो चवे थो जेकॾहिं को कमु कंहिं टाइम जे हिसाब सां थिए त उनखे असां छा चवंदा आहियूं। तो इन में असां वटि ऑप्शन ॾिना अथई, पहिरियों एफिशिएंसी, ॿियो एनर्जी, टियों पावर ऐं चौथों फोर्स। तो प्यारा ॿारो हिन लाइ बि असां रिसेंटली पढ़ी आया आहियूं त वर्क डन पर यूनिट टाइम इज कॉल्ड पावर। ठीकु आहे, यानी ऑप्शन असांजो हिते कहिड़ो थियो, ऑप्शन सी। उनखां पोइ 9th एमसीक्यू जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो कोल, गैस एंड ऑयल आर ऑल एग्जाम्पल्स ऑफ। चए थो कोयलो, गैस ऐं जेको तेल आहे उहे जे सभई जेके आहिनि उहे कंहिंजा मिसाल आहिनि, टाइडल एनर्जीअ जा, न्यूक्लियर एनर्जीअ जा, फॉसिल फ्यूल एनर्जीअ जा या बायोमास एनर्जीअ जा। तो प्यारा ॿारो टाइडल एनर्जी असांजी पाणीअ वारी एनर्जी हूंदी आहे, न्यूक्लियर एनर्जी असांजी एटम वारी एनर्जी हूंदी आहे ऐं बाक़ी बचनि था असां वटि ही ऑप्शन। ठीकु आहे। तो बायोमास बि मां तव्हांखे सम्झाए आयो आहियां त बायोमास असांजी कहिड़ी एनर्जी हूंदी आहे, इहा उहा एनर्जी हूंदी आहे जॾहिं असां कंहिंखे साड़ियूं। ठीकु आहे। ही जेके असांजा कोयलो, गैस एंड ऑयल आहे, ही असांजा जेके एनर्जीअ जा टाइप्स आहिनि उहे आहिनि बेसिकली फॉसिल फ्यूल एनर्जी। ठीकु आहे, यानी ही उनजा एग्जाम्पल्स आहिनि। ठीकु आहे। उनखां बाद में 10 एमसीक्यू जे तरफ़ हलूं था। उन में चवे थो डैश इज नॉट अ रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी। हाणे चए थो हिननि मां कहिड़ो जेको आहे उहो रिन्यूएबल एनर्जी सोर्स न आहे। ठीकु आहे, यानी इन्हनि मां हेठियनि ऑप्शन मां असांखे ॿुधायो त इन्हनि में कहिड़ो सोर्स अहिड़ो आहे जंहिंखे असां बार बार यूज़ नथा करे सघूं, यानी सोलर एनर्जी आहे, कोयलो आहे, विंड एनर्जी आहे या जियोथर्मल एनर्जी आहे। तो प्यारा ॿारो ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं त कोयलो अहिड़ो सोर्स आहे एनर्जीअ जो जंहिंखे असां सिर्फ़ु वन टाइम ही यूज़ करे सघूं था, यानी हिते असांजो ऑप्शन कहिड़ो थींदो, ऑप्शन बी। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां इहो हुया असांजा जेको आहे 10 एमसीक्यूज़ जेके असां हिते सॉल्व कयोसीं। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे एमसीक्यू जेके आहिनि त उहे प्रॉपर नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।